ख़बर तव्हां शेयर कयूं पिया काज़ी अहमद मां। काज़ी अहमद ॻोठ अली मोहम्मद कोलाची जे रिवासियुनि पारां प्रेस क्लब ते एहतजाज कयो वियो आहे। गुलाम हुसैन राहो जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद ॻोठ अली मोहम्मद कोलाची जे रिवासी राशिद कोलाची, रोशन कोलाची, असलम कोलाची, असद कोलाची, निसार कोलाची ऐं ॿियनि तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मीडिया ॾाढो दायूं आहे त 12 ॾींहं अॻु काज़ी अहमद शहर मां असांजे हमराह शाहनवाज़ कोलाची ऐं गुलशेर कोलाची खे मोटरसाइकिल ते ॻोठ अची रहिया हुआ त कार नंबर VDX 357 खेनि ज़ोरदार टक्कर हयो, जंहिं दौरान शाहनवाज़ कोलाची जूं ॿई ॼंघूं भॼी पियूं आहिनि ऐं गुलशेर कोलाची खे दिमाग़ ऐं पूरे जिस्म ते धक लॻा आहिनि, जेका हिन वक़्तु सीरियस हालत में हैदराबाद सिविल अस्पताल में बेहोश पियल आहे ऐं शाहनवाज़ नवाबशाह जी अस्पताल में दाख़िल आहे। हुन जो चवणु आहे त हादसो कंदड़ डॉक्टर फुरकान आराई नाले हमराह खे काज़ी अहमद पुलिस कार समेत सोघो कयो ऐं बाद में हुन खां पैसा वठी खेनि छॾे ॾिनो। हुन जो चवणु आहे त असांजा ॿई हमराह सीरियस आहिनि, जंहिं जो इलाजु हलंदड़ आहे। असीं ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। हुननि चयो त पुलिस जवाबदार ख़िलाफ़ कुझु करण लाइ तयारु न आहे। हुननि चयो त जवाबदार असां सां कंहिं बि क़िस्म जो मुंहुं न कयो। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, पुलिस SSP शहीद बेनज़ीराबाद वसवारनि खां मुतालबो कयो आहे त हादसो कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।